मौजूद आहियूं दरगाह गाजी शाह जो तकरीबन दादू का 60 किलोमीटर के मुफ़ासिले ते मौजूद है। हींअर असीं मौजूद आहियूं दरगाह गाजी शाह जे अंगण ते। ही ॿुधाए पियो वञे त वण आहे, हिन खे धूणा पिया ॾियनि माण्हू ऐं चवनि था त हिन खे धूणा ॾियण सां जेको पन किरियो त पुट ॼमंदो। हिते वधीक जेके धूणा ॾियनि था हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। छा तव्हां ॿुधाइजो हे जेको माण्हू वण खे धूणा पिया ॾियनि पन किरे थो त चवनि था पुट ॼमंदो। जी हा पुट ॼमंदो आहे। छो धागो सुटे वारो जहिड़ो ईंदो आहे, साईं जी दुआ वठण ईंदो आहे। छो तव्हां ॿुधाइजो हे वण खे तव्हां धूणो था ॾियो, इन मां छा थींदो आहे? अब थींदे जी ख़बर असांखे न आहे, बाक़ी असां ॿुधूं था उमेद थींदी। असां उमेद खणी आया आहियूं पंहिंजे बचनि जूं, त अलाह करे असांजी उमेद पूरी थिए। कहिड़ी उमेद खणी आया आहियो तव्हां? उमेद इहा खणी आया आहियूं त मुंहिंजे पुट जी उमेद पूरी कोन थी, शादी कोन थी थिए, हुनजी शादी कराइण जे लाइ आया आहियूं। हिते वण खे धूणो ॾींदो त हुनजी शादी थींदी? थींदी उमेद इन में आहे त असांजी उमेदूं इहो ई पूरियूं कंदो। साओ वण थींदो असांखे बि साओ कंदो, असांजी दिलि जूं वसरतूं पूरियूं कंदो। इहो ॿुधायो तव्हां वण खे धूणो पिया ॾियो, माना छा जे लाइ हिते धूणा? इन में त ख़बर पए थी त जो धागो किरियो जा इन पुट धी जी निशानी थी अचे। पन किरियो त धी, धागो ॼमे पुट। जी तव्हां छाजी मुराद खणी आया? असां पुट जी। जी माना हिते तव्हां धूणा ॾींदो, पन किरियो त माना पुट ॼमंदो? बिल्कुलु ॼमंदो। धूणो जेको जो था, धूणे ॾियण जो छा मक़सदु आहे? चवंदा साईं मुरादूं पूरियूं थींदियूं आहिनि साईं। लोॾण सां पन किरंदा, चवंदा पुट जो मनता जो ॾींदो, किरंदो पन किरंदो। पन किरियो त छा ॼमंदो? पुट ॼमंदो। वण खे धूणो ॾिनो आहे, कहिड़ी मुराद तव्हां खणी आया? जी की माण्हू असांखे मुराद ॾिनी त असांजे पुट लाइ असांजी औलाद कोन थो थिए, को ते धूणो ॾिजो त काशे किरे माना त असां औलाद थिए, असां लाइ पक करे अचिजो, इन लाइ असां धूणो ॾिनो आहे। कुझु किरियो आहे हींअर? न कोन किरियो आहे। हितां पन किरंदो आहे या कुझु किरंदो आहे? हा इहा ॻाल्हि सही आहे। छा थींदो आहे हुनजो? पोइ हुन दिलि में उमेद हूंदी आहे, असां पूरी थींदी आहे जेकी हींअर असीं मौजूद आहियूं दरगाह गाजी शाह में। ही जबल जी टकरी ते माण्हू वञी रहिया आहिनि ऐं हिते ॿुधायो पियो वञे त हिते वार पूरियल आहिनि, जंहिंखे वार लभंदो हुनखे पुट ॼमंदो। हींअर असीं उते वञी रहिया आहियूं ऐं अव्हांखे ॾेखारींदासीं त माण्हू हिते छा पिया कनि। जबल जी टकरी आहे जिते माण्हू वार ॻोल्हे रहिया आहिनि, असीं हींअर चढ़ी आया आहियूं। हा तव्हां इहो ॿुधायो छा पिया ॻोल्हियो हिते? साईं वार पिया ॻोल्हियूं असां। छाजा वार आहिनि? साईं वार ॻोल्हण उमेद पूरी थींदी आहे। वार हिते माना लधा आहिनि तव्हांखे हींअर? जी साईं हिकिड़ो लधो त वरी गुम थी वियो। हा आहिनि छाजा वार तव्हांखे इहा ख़बर आहे? साईं इहा ख़ुदा खे ख़बर आहे। असां वार ॻोल्हण सां असांजो उमेद पूरो थो थिए साईं। हा साईं अॻ में तव्हांखे हिते वार लधा हुजनि, तव्हांजी उमेद पूरी थी हुजे अहिड़ी जी साईं उमेद पूरी थी आहे। कहिड़ी उमेद तव्हां खणी आयो अॻ में जेका पूरी थी हुजे वार लधण सां? साईं उहा जॻह वरिती आहे साईं, उहा उमेद पूरी। ग़रीब हुया साईं, जॻह वरितो प्लाट वरितो साईं, उहा उमेद असांजी पूरी थी। तव्हां माना वार ॻोल्हींदो, कहिड़ी मुराद खणी आयो जेका? साईं उहो मुंहिंजे भाउ खे पुटु न आहे, हुनखे औलाद थींदो। कीअं आया हो, छा पिया कयो? वार पिया ॻोल्हूं ऐं मुंहिंजी शादी त हाणे मां उमेद न आहे। पोइ मां घर मां उमेद करे आयो हुउमि त धीउ हूंदी वार कोन लभंदो, पुटु हूंदो वार लभंदो। वार लधो आहे पोइ तव्हांखे? हा वार लधो आहे पियो आहे। माना तव्हांखे वार लधो आहे, तव्हांखे पुट ॼमंदो? हा जी। आहिनि छाजा वार तव्हांखे इहा ख़बर आहे? सही चवनि था त वार आहिनि, ख़बर इहो न आहे। के चवनि था त गोरपट जा वार आहिनि। हा जो छा पिया ॻोल्हियो तव्हां हिते? अब बे औलादणी न औलाद कोन्हे न को वार लभे त माना बास बासी उन ते कंहिंखे औलाद कोन थो थिए? जन्नत खातो वगे वार आहे हिते जेको ॻोल्हींदो सो हुनजी दिलि जी उमेद पूरी थी वेंदी। सो हुन करे उहो ॻोल्हियूं पिया था, मन लभी वञे त ख़ुदा उमेदूं पूरियूं करे सुठी ॻाल्हि आहे। छाजो वार आहे? अलाए इहा ख़बर न आहे, अलाए छाजो वार आहे। चवंदा त ऊठ जो बचो आहे जेको होरे, उन्हनि जा बचनि जा वार त ज़रूरु हूंदा न, ॾिसूं तो के छाजा वार आहिनि। तव्हां कहिड़ी मुराद खणी आयो जेका वार ॻोल्हण सां तव्हांजी पूरी थिए? मुंहिंजी मुराद इहा आहे त औलाद कोन्हे, औलाद थिए। हिते साह बंदि करे 7 फेरा ॾिना ऐं उन खां पोइ किरी बेहोश थी पियो। हिन खां पुछंदासीं त कहिड़ी मुराद खणी आया हो जेका हिते 7 फेरा तव्हां ॾिना? सलाम मुराद इहा ई त ग़रीब आहियूं, अलाह ताला खां इहो त दुआ घुरूं त अलाह ताला पंहिंजे गंज मां ॾिए। पंहिंजी ग़रीब आहियूं, रोज़ी जे लाइ तंग रोज़ी अलाह ताला ॾिए, ॿियो कुझु
छा जी ख़बर आहे जंहिंखे तव्हां फेरा ॾिना आहिनि? साईं वॾड़ा चवंदा आहिनि, घणा चवंदा आहिनि दे जी ख़बर आहे, घणा चवंदा आहिनि ॾाची जी ख़बर आहे वाला आलम ख़ुदा तो ॼाणे। छा जी ख़बर खे फेरा था ॾियनि? हिते साईं फेरा था असां ॾियूं, असां जेकी बासियुनि सां पुट जे लाइ बासियुनि सां या ज़मीन जे लाइ बासियुनि सां या गाॾी जे लाइ बासियुनि सां इन जे करे भॼूं था। हींअर तव्हां फेरा ॾिना आहिनि? असां फेरा न ॾिना, असां हाणे आया आहियूं फेरा ॾींदासीं। हिन फेरा ॾिनासूं ममता बस लाइ ठीकु कोन्हे, थोरो पेरनि में सूर आहे, 7 फेरा ॾिनासूं इंशाल्लाह ठीकु थी वेंदसि। हा इहा ॻाल्हि तव्हांखे कॾहिं खां ख़बर पई आहे? हीअ असां नंढा माइटी ॿुधाईंदा आहिनि। हा कहिड़ी मुराद तव्हां खणी आयो जेका हिते फेरा ॾियण सां? असांजी बीमारी सभु ख़तमु, रोज़ी रिज़्क़ में बरकत, हर शइ। घणा तव्हां फेरा ॾिना आहिनि हींअर? 7। साह बंदि? हा साह बंदि। असांजा अबा ॾाॾा परॾाॾा खरॾाॾा इहे सभु अचनि था, इहो ई हाल हले थो, मगर दिलि में हिकिड़े शख़्स असांजे इलाइक़े वारे इहो इरादो कयो तो नी की अल्लाह साईं जी महिरबानी सां पुट थियासीं झाड़ा। हा दिलि जी पूरी थींदी आहे, मां पाण भॼण आयो तव्हां कहिड़ी मुराद खणी आयो दिलि में? जी पुट जी जी ख़बर आहे जेको माण्हू फेरा था ॾियनि? बाबा ही चवनि था मुर्शिद गाजी शाह जो ॾाची आहे, चवनि था हिते फेरा ॾियण सां छा थींदो आहे? फेरा ॾियण सां हाणे माण्हू था चवनि त असांजे दिलि जो उमेद पूरो थो थिए। खत्म